मज़ो ईंदो पीरल, मज़ो ईंदो। हल पीरल, अॼु खां पोइ मूंसां हुअण जूं हली निंड्रूं हराम कयूं। हाँ कुछ छो न था केडी मल हेडा केडी मल होडा फेरिन में अची विया आयो घुमरो पियो अथव छा? माई 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 घणो रत न सुका असांजो, न त यम यम न करे छॾे। न त छा कंदे? खणी खारो मथा रखी माइन त क़यामत ताईं ॿाहिरि न निकिरी सघंदे। शौंकू टकड़ न कर, हीअ बि उन चरन जी ट्रक मां हिते पहुतल अथई। छा थो चई मो? हा अदी मुंहिंजी भेण, हिकु त असां मुसीबत में आहियूं, ॿियो वधीक तूं परेशान न कर। मो ॿुधायो त सही कहिड़ी परेशानी जी सिर मथा पई थव? अदी तो सा केड़ी ॻाल्हि कयूं? असांजे घर मथां भूकन जे टोले अचे कब्ज़ो कयो। सॼी रात गिटिन में घुमी 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 थकजी पियाऊं, असुल यम यम करे। केड़ो घर आ तहां जो? जंहिंमें हिकु पोरो, ॿी पोड़ी ऐं टी छोकिरी रहे पई। शौंकू माई सोचे पई, माखे लॻे थो त ये पादर आणंदी, हाणे खिसकण जी कर। ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी सोहणी सलाह ॾियांव। ॿई ॼणा वञी घर में खुप खोड़े वेही रहन, न त ये सॼी उमिरि पोड़ो पोड़ी घर खां ॿाहिरि त निकिरंदा ई कोन। इहा कोशिश करे चुका हूं, पर घर में पेर खोलण ई कोन वाजन। हां मुआ बुढ़ी नथा मरो जो वतो था घिटिन में धिका खाईंदा। शर्म कयो, कुछ शर्म कयो। कारा कारो थव मुंह, ओ कारा कारो थस मुंह। अरे नाले के छॾ नाले के ॻाल्हि कर ॻाल्हि, जेकॾहिं नालो अथई न माई मुंहुं न ॾींदई। अल्लाह ओ ठीक आ, ता लॻदा रे सगेली ता जो। हां तकड़ा वञो न थी हदाइण घर कोन ॾींदव। वञो तकड़ा वञो, हलो। जा आदे न रह सके मुका, कॾहिं असीं घर खाली करे ॾे। गजब थियो, जुल्म थियो, सफा जुल्म थियो। अड़े निभागा कुछ फाटने भी सही, या ये बीठो पे रहियो कदे। छा गाल क्या बाबा साईं, छा गाल क्या? ये समझो तो जुल्म थियो, असल गजब थियो। ये कौन बुधायो? इनके मां बुधाया तो जुल्म के थींदा। छाचो मार न बुधार बुधायो बुधाए रुस्तम सा मता हला कई बाबा साईं, जन सबनी भजी जान बचाई। मु अकेले सर मुकाबलो कयो, कोई मजबूर थी मोटणो पयो। छा कया, रुस्तम मारा 10 ॼणा मां अकेलो हुयुस, बोनो सा केड़ो मुकाबलो कया? तू अकेले 8-10 सा मुकाबलो कयो? छा गाल क्या बोतार साईं, छा गाल क्या? वो 8 हुआ तो उनन जो मुकाबलो अकेले सिर कयो? नाराज न थियो बाबा, 8-10 न हुंदा त 5-7 हुंदा। मां चवां तो सच बुधा न त मुंडी मरो छड़ींदो साईं। बुधायो तो बाबा, बुधायो तो। रुस्तम हुयो ऐं उन सां हिकिड़ो ॿियो हुयो, भजी जान छॾाईसीं। कारो अथई मुंहुं जुड़ियल, शर्म खां असांजो कंधे झुकाए छॾियो अथई।
बाबा साईं हिकु ॿ कम वारा हमरा हथ करणा पवंदा जेकॾहिं होॾां कंहिं फटाको बि छॾियो त चुरल भॼंदो आहे हिते निकिरंदो ऐं पोयां सॼो फसल तबाह थी वेंदो। बाबा पोइ चओ त उन हरमा खे वठी अचां? अड़े पोइ हिते बीठो छा पियो करी वञ हींअर जो हींअर हमरा खे वठी अच। हल बाबा शाम ताईं पाची वञु हरमा वठी। बाबा साईं जहिड़ो ही निभागो पाण आहे हमरा बि तहिड़ो वठी ईंदो इन लाइ असांखे कोशिशि करणी पवंदी त को माण्हू हथ कयूं त पोइ मुजीब खे फोन कर त हुनजो को दोस्त आहे त हुनखे कुझु ॾींहं लाइ असां ॾे मोकिले। जी बाबा साईं राति मां मुजीब सां ॻाल्हायां थो। केतिरो भॼंदो मौत खां केतिरो भॼंदो अच मुड़ी वञो ख़ुदा जा बंदा मुड़ी वञो छो प्यारा आकाश जे पोयां लॻो तव्हांजे मौत लाइ। प्रभु प्रभु आज मुखी छड़ मुझी बगे छड़नो दई मुझी
हाँ मुजीब गाल कर। कमाल खान मुजीब खैरता है? खैर है कमाल खान, मुझे गाल ॿुधो। गाल कर। मूं आचार जो कम पूरो करे छॾियो आहे। वाह मुजीब वाह। पर अञा कुछ साह अथसि, थी सके तो बची वञे। आचर के बचण कोन ॾींदासीं। इहो ॿुधा त आहे किथे? ज़ैतूननि जे बाग में शफी वारे टुकरे में। तव्हांखे आचर या उन जो लाश ज़रूर मिलंदो, पर देर न कयो। जेतिरो जल्द थी सघेव पुलिस खे वठी पहुचो। तूं ॿुधाए तुंहिंजो त बचा थी वियो न? मूंखे बि गोली लॻल आहे। छा? पर अहिड़ी गोली न आहे लॻी जो दम धणी हवाले कयां। मां हलां थो पंहिंजे यार शबीर वटि। तव्हां जुड़ियल खे मोकिलियो त डॉक्टर वठी उते अचे, ऐं तव्हां पुलिस वठी उते पहुचो। जेकर आचर उतां निकिरी वियो त पोइ ॾाढो ॾुखियो थींदो। सिकंदर खान, तव्हां अञा 2 ॾींहं खनि मोकल कयो त बहितर आहे। न सर न, हाणे मां जेसि ताईं हिननि भागुड़नि जो नालो निशान न मिटाईंदुसि सुख सां न वेंदुसि। पर तव्हांजी तबियत बि त कुझु तव्हां सां साथ ॾे। सर मां बिल्कुलु ठीकु आहियां। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। हा कमाल खान, सिकंदर पियो ॻाल्हायां। सर आचर मुतालिक़ इंफॉर्मेशन मिली आहे। जेकॾहिं मां जल्द न निकितुसि त थी सघे थो हू असांखे वरी हथ न अचे। पोइ निकिरण जी कयो, पूरे फोर्स सां गॾु कीअं बि करे आचर खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं गिरफ़्तारी नथो ॾे त पोइ। ओके सर। जुड़ियल जी बाबा, तूं गाॾी कराए मुजीब जे दोस्त शबीर वटि पहुच। ऐं हा डॉक्टर सां कयो वञाए। जल्दी तूं निकिरणी कर। हाँ सर। कमाल खान जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहे त पोइ इहो आचर हवेली जी इज़त जो दुश्मन अॼु बचण जो घुरिजे। जेकॾहिं आचर अॼु बची वियो त मां सम्झंदुसि कमाल खान, मां सम्झंदुसि त तूं मुंहिंजो पुटु ई नहीं मुंहिंजो पुटु न बचंदो बाबा साईं। अॼु आचर कंहिं बि हालत में कोन बचंदो। जेकॾहिं अॼु आचर बची वियो न त मुंहिंजो नालो मटाए कंहिं कुत्ते ते रखजो। ऐं हा बाबा साईं, जेकॾहिं अॼु आचर बची वियो न त मां सॼी ज़िंदगी तव्हांखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारींदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। हलो मूंसां गॾु। हाणे वञी आचर खे ॿुधायो आचर खे त मूसा खान जो वीर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर।
मुझे बेचो न से पंहिंजी जिंदगी जो ख़ैर घुरे थो हथियार फिटी कर तो हितां बची न सघंदे आचर सज़ा त कमाए सघे थो पर ज़िंदगी ख़तम थी वञे त तुंहिंजो भलो हिन में आहे त तूं हथियार फिटी कर हथियार त फिटी कया पर मूंसां धोखो त कोन थींदो न अचर न मां तोसां वाइदो थो कयां त तोसां धोखो न थींदो